बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिरादरान इस्लाम, अज 12 रमज़ानुल मुबारक असां दरसे क़ुरान जे प्रोग्राम में गॾु आहियूं। 30 पारे में हिकिड़ी नंढड़ी सूरत आहे तकासुर, जेका इंतहाई मुख़्तसर सूरत आहे ऐं असां तक़रीबन पढ़ंदा आहियूं। हर निमाज़ में भी उनजी तक़रीबन तिलावत माण्हू कंदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो त अल्हाकुमुत तकासुर, अव्हांखे वाधारे जे हिर्स गाफ़िल कयो। इंसान जॾहिं दुनिया में आयो आहे त अल्लाह ताला ज़िंदह इंसाननि सां ख़िताब करण जे लाइ उन्हनि खे होश ऐं हवास सां ज़िंदगी गुज़ारे अल्लाह जे हुक्मनि जी तामील करण जे लाइ हिन इम्तिहान बणायो आहे ज़िंदगी खे। ऐं दुनिया में अल्लाह ताला चवे थो त मां टेस्ट जे लाइ इंसान खे मोकिलियो आहे, यादगिरी जे लाइ अल्लाह से मेहरबानी कई। अंबिया किराम जी वॾी पाक जमात इंसान ज़ात ॾांहुं आई ऐं आख़िरी नबी ख़तमुर रसूल हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसान ज़ात ॾे आया। क़ुरान पाक जहिड़ो अज़ीम जामियो किताब इंसाननि खे मिलियो, सिर्फ़ ऐं सिर्फ़ इन जे लाइ त उहे गाफ़िल न थियनि, उहे ख़बरदार रहनि, उहे होशियार रहनि ऐं दुनिया जी जेका ज़िंदगी आहे उनखे क़ीमती सम्झनि ऐं अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ आख़िरत जी अबदी हयाती कामयाब करिन ऐं उन पंहिंजे हर लम्हे खे, हर वक़्त खे, हर घड़ी खे इंतहाई क़ीमती सम्झनि। छो त वधि में वधि नुक़सान आहे वक़्त जो बेकार इस्तेमाल, वक़्त जो ज़ियान, जंहिं लाइ अल्लाह सी फरमायो वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र। ज़माने जो कसम, ज़मानो शाहिदा, दुनिया शाहिदा, गर्दश अयाम शाहिदा, सिज चंड शाहिदा त इंसान खसारे में आहे। छो त वक़्तु जेको ज़ाए असांजो गुज़रे थो, गफ़लत में गुज़रे थो, इहा ई दरअसल नुक़सान जी ॻाल्हि आहे। त हिन सूरत में अल्लाह सी फरमाए थो त अव्हांखे जेका तबाही ईंदी, नुक़सान थींदो, उहा इन गफ़लत ऐं इन हिर्स मां थींदो जो 24 कलाक दुनिया जो हिर्स अव्हां जे कंध ते सुवार हूंदो। दौलत जो हिर्स, शोहरत जो हिर्स, इक़्तिदार जो हिर्स, उहदनि जो हिर्स, माल ऐं औलाद जो हिर्स, ज़मीन जायदाद, प्लाटिंग, दुकान, कारोबार, फैक्ट्रियूं, इन्हनि जो हिर्स। जाइज़ हद ताईं अल्लाह ताला रिज़्क़ हलाल कमाइण खे फ़ज़ल करार ॾिनो वियो आहे, लेकिन जाइज़ मेहनत ऐं हिर्स में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। हिर्स हरीस इंसान खे दुनिया में कंहिं बि शइ ते तवजो न हूंदो, सिर्फ़ ऐं सिर्फ़ उनखे दौलत ते ऐं पंहिंजे ज़ाती मुफ़ाद ते नज़र हूंदी आहे। हू अंध जे घोड़े ते सुवार हूंदो आहे। न रिश्तनि जो एतिराम, न अलाह जो एतिराम, न रसूल पाक जो एतिराम, न ख़ुदा जी हुक्मनि जो एतिराम। ऐं उहो हिर्स में एतिरो त गाफ़िल हूंदो जो अल्लाह साईं क़ुरान पाक में फरमायो त अव्हांखे हिर्स गाफ़िल कंदो ऐं मां एतिरो गाफ़िल रहंदो तव्हांखे का बि शइ यादि कोन रहंदी, एतिरे ताईं जो तव्हांजी सुबुह गुज़रदी, शाम गुज़रदी, ख़बर ई कोन पवंदी। सुबह होती है, शाम होती है, ज़िंदगी यूं ही तमाम होती है। सुबुह जो ॻणती त शाम जो छा कमाइणो आहे, शाम जी ॻणती त सुबुह जो छा कमाइणो आहे। ऐं असां सां त हालत इहा ई आहे त कज़ा से ज़िंदगी लाए थे 4 दिन, दो आरज़ू में कट गई, दो इंतज़ार में। जॾहिं माण्हू ॿार आहे त जवानी घुरे थो, जवान आहे त पोड़ो थो थिए, कमज़ोर थो थिए, ताक़त ऐं हवास छॾे था वञनि। इहा सभु शइ गर्दश अयाम में पई थी गुज़रे। अल्लाह ताला इन जो तज़किरो करे फरमायो त अल्हाकुमुत तकासुर, तव्हांखे हिर्स तबाह कयो आहे, तव्हांखे हिर्स हलाक कयो आहे, तव्हांखे हिर्स नुक़सान में विधो आहे। एतिरे ताईं अव्हां हरीस आहियो जो ब्रेक नथा आणो, सोचो नथा, कॾहिं फ़िकिर नथा कयो, गौर नथा कयो। वेही 5 मिंट पंहिंजी ज़िंदगी ते, आख़िरत ते ऐं पंहिंजे मामलनि ते गौर वीचार कोन था कयो, अल्लाह सां राब्तो नथा कयो, अल्लाह जे रसूल जी तालीमात खे नथा ॾिसो। क़ुरान पाक जो अची क़बरुनि में माण्हू पवे थो, फ़ौत थो थी वञे, क़बर में अचे थो, क़बर में दफ़नाइजे थो, तॾहिं वञी करे ख़बर थी पवे। जंहिंमहिल सुवाल जवाब थिए थो, मुनकिर नकीर अचनि था, अल्लाह जे बारे में पुछनि था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में पुछनि था, त उन महिल वञी अहसासु थिए थो माण्हू खे त मां हीअ पंहिंजी क़ीमती ज़िंदगी कीअं गफ़लत में गुज़ारे आयुसि। अल्लाह ताला इंसानी ज़मीर खे झंझोड़ण जे लाइ, इंसानी जज़्बे खे उजागर करण जे लाइ फरमाए थो त छा थियो आहे तव्हांखे जो तव्हां एतिरा हरीस बणिजी आहियो जो ज़िंदगी में तव्हां ख़्वाब गफ़लत मां बेदार नथा थियो, एतिरे क़दुरु जो अव्हां क़बरुनि में अची पहुता।
ऐं क़बरुनि में वञणु को फ़लसफ़ो नाहे। असां पंहिंजी अखियुनि सां अहिड़ा हज़ारे वाक़िया ॾिसूं था। अज़ीज़नि क़रीबनि जो वञणु, दोस्तनि अहबाबनि जो वञणु, नंढनि माण्हुनि जो, वॾनि माण्हुनि जो, जवाननि जो, पोढ़नि जो, ग़रीबनि जो, अमीरनि जो मरणु। असां उहे फ़ौत थियनि था, कंधु वञी ॾियूं था उन जे खट खे, क़ब्रिस्तान में गॾिजी वञूं था, पंहिंजे हथनि सां क़बरुनि में उन्हनि खे लाहियूं था। हज़ारे क़ब्रिस्तान गवाही ॾियनि था असांखे त इन्हनि क़बरुनि में फलाणा फलाणा माण्हू सुता पिया आहिनि जेके हिननि ज़मीननि ते घुमंदा हुआ, ईअं ई अयाशी सां रहंदा हुआ, ईअं ई पाण खे ठाह ऐं सिंगार में पंहिंजो वक़्तु विञाईंदा हुआ, अॼु उहे क़बरुनि में पिया आहिनि। ऐं इहा शइ हर माण्हू पंहिंजे अखियुनि सां ॾिसे बि थो। ऐं असां वटि खोड़ सारा क़ब्रिस्तान आहिनि इबरत जे लाइ। हर क़ब्रिस्तान इबरतगाह आहे, हर क़बर इबरतगाह आहे, हर मोती इबरतगाह आहे। असां वटि ठठे में जेको मकली जो क़ब्रिस्तान आहे, तमामु वॾो क़ब्रिस्तान आहे। उन में अवां जेकॾहिं वेंदव ॾिसंदव त उन मुग़ल दौर जा मुख़्तलिफ़ दौरनि जा बादशाह, जनरल, गवर्नर सतह जा माण्हू अॼु उन्हनि जूं क़बरूं मिटी जो ढेर आहिनि। उन्हनि खे ॼारो खाई वियो आहे। नाला सिर्फ़ु तख़्ती ते लिखिया पिया आहिनि त ही फलाणो गवर्नर, ही फलाणो बादशाह। अहिड़े क़िस्म जा हज़ारे इबरत जा निशान असां वटि दुनिया में मौजूदु आहिनि। त अल्लाह ताला इन क़ुर पाक जी नंढड़ी सूरत में असांखे आगाह बि करे थो ऐं असांखे यकीन बि ॾियारे थो। ऐं अॻिते पूरी सूरत आहे जंहिंमें अल्लाह ताला फरमाए थो त ईअं न कयो, वक़्तु गुज़री वेंदो, पोइ तव्हांखे पछताइणो पवंदो। यकीन कयो, यकीन जी हद ताईं अल्लाह ऐं अल्लाह जे हुक्मनि जी तामील कयो। यकीन जी हद ताईं आख़िरत खे पको सम्झो। यकीन जी हद ताईं तव्हां यकीन सम्झो त अल्लाह जे साम्हूं अचिणो आहे, हिसाब किताब ॾियणो आहे। पूरी ज़िंदगी जे लाइ असांजो सुवाल जवाबु थींदो। इन जे करे दोस्तो असांखे घुरिजे त अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़, क़ुर पाक जे हुक्म जे मुताबिक़ ज़िंदगी जे लम्हनि खे, वक़्त खे, जवानी खे, इल्म खे ऐं पंहिंजी ज़िंदगी खे इंतिहाई क़ीमती सम्झूं। ऐं जेतिरो बि थी सघे पंहिंजे वक़्त जो क़दुरु करे बहितर कमनि में, आमाल सालिहा में, नेक